Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हैदराबाद में पीपल्स पार्टी तरफां भाण जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ ट्रैक्टर ट्रॉली मार्च। दादू, टंडो मोहम्मद खान, मटियारी, टंडो जाम, नवाब शाह ऐं जामशोरो सूधो मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां निकितल जियालनि जा काफ़िला हैदराबाद पहुतल। ट्रैक्टर ट्रॉलीज़ ऐं उठ गाॾियुनि ते सवार जियालनि ऐं जियालियुनि तरफ़ां मार्च में शिरकत। शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं। पीपल्स पार्टी क़यादत जी अॻवानी में मार्च बाद फतेह चौक ते जलसो जारी। बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। मार्च जे मौक़े ते सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम। मुख़्तलिफ़ रस्ता आम ट्रैफ़िक जे लाइ बंदि थियल। गुरबत सटियल अवाम पंहिंजो हक़ घुरण शुरू कयो त इमरान खान खे किथे बि लिकण लाइ जाइ न मिलंदी। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह सखर में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त PTI हुकूमत अवाम खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। पीपल्स पार्टी अवाम जे हक़नि जे लाइ रस्तनि ते निकिती आहे। हुक्मरान मसइला हल करण बदिरां अवाम जे अहंजनि जो मज़ाक़ उॾाए रहिया आहिनि। हुकूमत खे घर भेड़ो करण जो वक़्तु अची वियो। पीपल्स पार्टी एक पासे महांगाई मार्च करे रही है, बे पासे सिंध में फ्लोर मिल्स की कोटा घटाई वही है। कणक जो बहरान है तो सिंध सरकार वफ़ाक ए पास्को के खत लिखे 48 कलाकनि में घुर्बल कणक मिली वेंदी। गवर्नर इमरान इस्माइल पीपल्स पार्टी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त सिंध में लाक़ानूनियत जी इंतहा है। टंडो अलहयार वाक़े के लिसानी रंग ॾियण जी कोशिश कई पई वञे। मुतहदा अॻवान जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गवर्नर चयो त सदारती निज़ाम जी ॻाल्हियुनि में का बि सदाकत नाहे। वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं अपोज़िशन सां मुखातिब हो। नवाज़ शरीफ़ एहतिसाब खां बचण जे लाइ बीमारी जो बहानो करे हलियो वियो। लंडन में वरी पिज़्ज़ा खाई रहियो आहे। वज़ीर आज़म अपोज़िशन के न पर रियासत के धमकी ॾेई रहियो आहे। इमरान खान कुर्सीअ तां लथो त केर बि संदसि नालो खणण वारो न हूंदो। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान खे ख़बर पइजी वई आहे त संदसि घर वञण जो वक़्तु अची वियो, तंहिं करे धमकियुनि ते लही आयो आहे। इमरान खान खे शहबाज़ शरीफ़ खे ॾोहारी करार ॾियण जी हिमत कीअं थी? मुल्क खे तबाह कंदड़ इमरान खान पाण ॾोहारी आहे, हाणे धमकियूं ॾियण बदिरां अवाम जी जान छॾे। वज़ीर आज़म जो लहजो ऐं लफ़्ज़ कंटेनर सियासत वारा हुआ। इमरान खान धमकियुनि ज़रिए कंहिंखे पैगाम ॾियणु चाहे थो। PP सेनेटर शेरी रहमान वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे चयो आहे त इमरान खान जी सियासत जो महवर अवाम या कारकर्दगी न पर अपोज़िशन आहे। हू पंहिंजी नाअहली ऐं बद इंतिज़ामिया जे करे घर भेड़ो थींदो। सिंध में बल्दियाती इदारा नाकाम थी विया। केर बि कमु नथो करे, तंहिं करे डिक्टेटर डंडे जे ज़ोर ते इदारनि खां कम कराया। सिंध सरकार त मक़ामी हुकूमतुनि खे बाख़्तियार बणाइण जूं दावाऊं करे थी, शहरनि लाइ कम बि करायो। सिंध हाई कोर्ट जा फ्लाईओवर जी अदावत सबबि मुतासिरनि खे मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। AG सिंध चयो त इहो मनसूबो मुशर्रफ दौर जो आहे। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त मतिलबु हिकु आमिर फ्लाईओवर ठाहे हलियो वियो, पर सियासी सरकार एतिरनि सालनि खां कुझु नथी करे। चीफ सेक्रेटरी खे घुरायूं था, खेसि चवंदासीं त मुतासिरनि खे पैसा ॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं DG KDA 8 फरवरी ते ज़ाती तौर तलब। कराची में कोरोना मस्बत केसिस जी शरह 37% खां वधी वई। ॾखण कराची ज़िले जी 3 सब डिविजन्स में स्मार्ट लॉकडाउन लागू। इंतज़ामिया तरफ़ां गार्डन, सदर ऐं सिविल लाइन में स्मार्ट लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी। हैदराबाद में कोरोना मस्बत केसिस जी शरह 18% रिकॉर्ड। कराची एक्सपो सेंटर में वैक्सीनेशन सेंटर जे अमले तरफ़ां
ड्यूटी जो बाइकॉट। वैक्सीनेटर्स ऐं डेटा एंट्री ऑपरेटर्स चयो आहे त 9 महीननि खां पघारूं न मिलण सबबि परेशान आहियूं। एहतिजाजनि बावजूदि जाइज़ मसइला हल नथा कया वञनि। सिंध में 21,000 खां वधीक सरकारी नौकरियूं ॾियण ख़िलाफ़ स्टे ऑर्डर बरक़रार। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वटि वक़्त जी घटिताईअ सबबि मुतहदा जी दरख़्वास्त ते ॿुधणी न थी सघी। अदालत भर्तियुनि ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी कंदे चीफ सेक्रेटरी सीबा टेस्टिंग सर्विस ऐं IBA खे नोटिस जारी कया हुआ। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत जज बणिजी वई। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जस्टिस आयशा मलिक खां हलफ़ खणायो। वकीलनि ऐं जजिस जस्टिस आयशा मलिक खे वाधायूं ॾिनियूं। तक़रीब में शरीक माण्हुनि जस्टिस आयशा मलिक सां गॾु सेल्फीज़ बि वरितियूं। हलफ़ बरदारी तक़रीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ जस्टिस चयो त कंहिं शइ जो क्रेडिट न खणंदासीं। जस्टिस आयशा मलिक क़ाबिलियत जी बुनियाद ते जज थी आहे। जुडिशल कमीशन 6 जनवरी ते जस्टिस आयशा मलिक खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररु करण जी सिफारिश कई हुई। पार्लियामानी कमेटी हतमी मंज़ूरी ॾिनी। सखर में CTD थाणे ते उॿावड़ो में 2 दहशतगर्द मारजण वारे वाक़े जा 3 धारदार केस दाख़िल। SHO उॿावड़ो अतहर चनो जी मुदयत में दाख़िल केस में चयो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं मुक़ाबले दौरान 2 दहशतगर्दनि इमामदीन पिताफ़ी ऐं अब्दुल हमीद पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। वटाउनि पिस्टल्स हथ कया विया आहिनि। केस दाख़िल थियण बाद मीरपुर माथिलो में मुबैना दहशतगर्द इमामदीन पिताफ़ी जे घर ते चढ़ाई। पुलिस लैपटॉप सूधो ॿियो सामान तहवील में वठी छॾियो। रहीम यार ख़ान वासी अब्दुल हमीद ऐं माथिलो वासी इमामदीन जा लाश उॿावड़ो इस्पताल में पियल। ॿिन्ही जा वारिस लाश वसूल करण जे लाइ न पहुता। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे वारिसनि मां कंहिं बि राब्तो नाहे कयो। आला इख़्तियारनि जी हिदायतुनि बाद लाश दफ़नाया वेंदा। केटी बंदर भरिसां समुंड में तूफ़ानी हवाउनि सबबि 3 होड़ा ॿुॾण जे नतीजे में लापता थियल मुहाणनि जी ॻोल्हा जारी। रेस्क्यू ऑपरेशन में वधीक हिकु लाश हथ अचण बाद पोतियुनि जो अंगु 4 थी वियो। हथ आयल लाश जी इब्राहिम हैदरी वासी कामरान इब्राहिम तौरु सुञाणप। इख़्तियारनि जो चवणु आहे त हजामड़ो क्रीक वटि लापता थियल 9 मुहाणनि जी ॻोल्हा जारी आहे। टंडोबागो में पुलिस तरफ़ां मुबैना तशद्दुद बाद वाह में उछलियल नौजवान जो लाश 5 ॾींहनि बाद हथ। तलहार वासी नौजवान मक़सूद उर्फ़ वसीम टालपुर जो लाश अकरम बाह मां आयो। वारिसनि जो तलहार में रोड ते लाश रखी धरणो। शहर में कारोबारी मर्कज़ ऐं दुकान बि बंदि। नौजवान जे वारिसनि पुलिस ते इल्ज़ाम हयो आहे त पुलिस मक़सूद खे गिरफ़्तारीअ बाद वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं बाद नौजवान खे बाह में उछले छॾियो। पुलिस जो मौक़िफ़ आहे त नौजवान गिरफ़्तारी खां बचण जे लाइ बाह में टपो ॾिनो हो। कुझु ॾींहं अॻु नौजवान जे वारिसनि जे एहतिजाज बाद SSP बदीन SHO खे मुअतल कयो हो। गेरेलो ऐं कंबर में गुम ॼाणायल ॿारनि जा धार लाश हथ। गेरेलो लॻ ॻोठ में गुम ॼाणायल नींगरीअ जो लाश ॻोठ ॿाहिरां मौजूदु खॾ मां हथ आयो। वारिसनि जो चवणु आहे त नींगरी बेगम खे अणॼातल जवाबदार राति देरि सां अगवा करे विया हुआ। खेसि क़तलु करण बाद लाश खॾ में उछलियो वियो हो। वाक़े जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। कंबर जे ॻोठ दरिया ख़ान चांडियो में 9 ॾींहं अॻु गुम थियल नींगर अब्दुल कुदूस चांडियो जो लाश हथ। वारिसनि जो चवणु आहे त नींगर खे क़तलु करे लाश वाटर कोर्स में उछलियो वियो। पुलिस खां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। शहदादपुर जे ख़ालिद स्ट्रीट पाड़े में निजी स्कूल में पढ़ाईअ दौरान अंधाधुंध फायरिंग। गोली लॻण जे नतीजे में 7 दर्जे जो शागिर्द रेहान राजपूत ज़ख़्मी।
हथियारबंद फायरिंग बाद फरार थी विया। स्कूल मालिक ज़ख़्मी शागिर्द खे हैदराबाद इलाज लाइ वठी वियो। पुलिस जो चवणु आहे त स्कूल ते फायरिंग वाक़े जा कारण मालूम न थिया आहिनि। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच कई पई वञे। क़ौमी टीम जे कप्तान क्रिकेट जी दुनिया जो वॾो एज़ाज़ पंहिंजे नाव करे वरितो। ICC बाबर आज़म खे क्रिकेटर ऑफ द ईयर करार ॾेई छॾियो। ICC जे बाज़ाब्ता ऐलान बाद PCB तरफ़ां बाबर आज़म खे वाधायूं ॾिनियूं वयूं। बाबर आज़म मदाहनि जा थोरा मञींदे चयो त ख़ुशकिस्मत आहियां जो ज़बरदस्त टीम मूं सां गॾु आहे।